जो सुबुह जो सवेल नंढ मां असांजो थियो साईं अतीक वटि हाज़िर थियो। साईं सां अतीक असांजो भाउ आहे, असांजो वॾो आहे। साईं अतीक जो तलो असांजो तलो आहे ऐं हमेशह असांखे हिते इज़त मिली आहे। कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगी जा हिकिड़ा उसूल आहिनि, कॾहिं बि कोशिशि कई आहे त पाण कस काई पंहिंजे दोस्तनि खे इज़त ॾियारियां। मुंहिंजो हिकिड़ो उसूल रहियो आहे ऐं अलाह ताला पूरी सिंध में जिन बि दोस्तनि सां गॾु रहियासीं मूंखे उन फ़ख़्रु आहे उन्हनि पंहिंजे दोस्तनि ते, उन्हनि साथियुनि ते जेके कल्ह मूं सां गॾु हुआ, ॾुख में बि गॾु हुआ, सुखनि में बि गॾु हुआ ऐं अॼु बि गॾु आहिनि। इहा आहे ज़िंदगी इंसानी, इहे इंसानी उसूल। कॾहिं बि पंहिंजी ख़्वाहिशूं जे लाइ कंहिं दोस्त खे इस्तेमालु न कयो, कॾहिं बि पंहिंजे मक़सद लाइ तनज़ीम खे इस्तेमालु न कयो। हमेशह राति ॾींहुं कोशिशि कईसीं त सिॼे उस्ताद खे सुखो सताबो ॾिसूं। हुन काफ़िले में साईं सिकंदर बि मूं सां गॾु हुयो, साईं हते बि गॾु हुयो, साईं बादल बि गॾु हुयो, साईं मंज़ूर चांड बि गॾु, सभु गॾु हुआसीं। मुंहिंजे करे बि त जेका शइ सोशल मीडिया ते शुरू थी उन तां वज़ाहत नथो करियां, पर शायदि दोस्त इहा शइ सम्झी न सघिया। अहिड़ी का ॻाल्हि हुई कोन। असां कल्ह बि गॾु हुआसीं, अॼु बि गॾु आहियूं, सुभाणे बि गॾु रहंदासीं। मूंखे साईं सिकंदर जोगी साहिबु शायदि गुज़िरियल छंछर ते महरापुर में असांजो महबूब दोस्त आहे, उन हलफ़ हो, उन खां पाण बि गॾु वेठासीं। त जिते बि का शादी थिए या तकलीफ़ थिए उस्ताद इहा सियासत कंदा, पेट्रोल बि असांजो कमु बि आहे, ॿनी ॿार वियो आहे तंज़ीम। साईं साहिब वेठासीं, सुठे हाणे हुकुम करियो फार्म ॿिन्हिनि खां भराइबा कीअं करियो। त ॿुधाए पाण साधारण त हाजी सभु दोस्तनि नॉमिनेट कयो आहे ऐं सीनियर नायब सदर ते असां साईं अतीक रहमान खे नॉमिनेट कयो आहे। मुंहिंजे लाइ हिन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त साईं असांजो दोस्त, असांजो बाप आहे ऐं बदीन ज़िले जे लाइ बि हिकिड़ो एज़ाज़ु आहे, हैदराबाद डिवीज़न जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ु आहे त हैदराबाद डिवीज़न खे सभु दोस्त मर्कज़ी सदर ॾिन। पहिरियों दफ़ो सिंध जी सीनियर नायब सदर मिले।